मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां सिंधी इल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोहम्मदी मेडिकल कॉम्प्लेक्स मोरो जे CEO मोहम्मद याकूब तुर्क तरफ़ां गुज़िरियल ॾींहुं मोहम्मदी मेडिकल कॉम्प्लेक्स बांधी रोड मोरो में हिक ॾींहं वारी चमड़ीअ जी मुफ़्त मेडिकल कैंप लॻाई वई। हिन चमड़ीअ जी मुफ़्त मेडिकल कैंप में चमड़ीअ जे मशहूर डॉक्टर ऐं कराची जी मशहूर चमड़ा अस्पताल IDH हॉस्पिटल जी मशहूर कंसल्टेंट डॉक्टर फरहान मीर शेख चमड़ीअ जे मरीज़नि जो मुआइनो कयो ऐं खेनि मुफ़्त दवाऊं पिणु ॾिनियूं। हिन चमड़ीअ जी मुफ़्त मेडिकल कैंप में मोरो शहर ऐं तालका मोरो जे नंढनि वॾनि शहरनि ऐं ॻोठनि सुनहरी फार्म कमरदीन चांडियूं ख़ालिदाबाद ॻोठ मुबारक वोड़ो नवां जतोई पुराणा जतोई सिधो जा परण ॾेपार जा मनाई ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि ऐं ॻोठनि जे माण्हुनि औरतुनि नंढड़नि ॿारनि अची करे चकास करायो ऐं मुफ़्त दवाऊं वरितियूं। उन मौक़े ते कराची जे मशहूर चमड़ा अस्पताल IDH हॉस्पिटल जो कंसल्टेंट डॉक्टर फरहान मीर शेख चमड़े जी बीमारी बाबति आवाज़ सिंध न्यूज़ SD मोरो जे रिपोर्टर साफ़ी सिंध इल्ताफ़ सुमरो खे व्यूज़ ॾेई रहियो आहे। और जगह ही कैंप जगह कड़े सिलसिले में लगाई हुई है सर? फ्री कैंप लगाई हुई है पाकिस्तान एसोसिएशन ऑफ रेडियोलॉजी की बोलने के गरीब इसके लिए प्रॉब्लम से हमारे जगह साहब फ्री मेडिसिन अवेलेबल मेडिसिन है वो भी मोरे जे माण्हुनि खे फ्री ॾे। अच्छा सर, ये जो कहिड़ो सबब आहे जो इन बीमारी की जगह सां फैलिजंदी थी वञे जगह सां कहिड़े सबब में ॿ डिज़ीज़ अहिड़ियूं आहिनि जेकॾहिं तव्हां सिर्फ़ु मोरो न या नवाबशाह न पर कराची में बि उहे कान जीअं फंगल इंफेक्शन आहे स्केबियस उहे छो जो विचड़ंदड़ बीमारियूं आहिनि उन्हनि जे लाइ जेका हाइजीन जी ज़रूरत आहे जेका इन्हनि बीमारियुनि खे बचाव जा जेके उपाउ वठणु खपनि माण्हुनि जे लेवल ते क़ौमनि जे लेवल ते उन्हनि जी जेका अशद ज़रूरत आहे। अच्छा सर, इन जे बीमारी जे लाइ माना इलाज जे लाइ माना मरीज़नि खे छा छा करणु खपे सर? असल में सफ़ाई असल शइ आहे। सेकेंडली जंहिं बि मरीज़ खे बीमारी थी वञे उनखे घुरिजे त पंहिंजो शरीर फंगस जो मामिलो आहे स्केबियस जो मामिलो आहे ॿिन्ही सूरतुनि में पंहिंजा कपिड़ा पंहिंजो बिस्तर ऐं उन सां गॾु जेके बि इस्तेमालु शयूं थोरी देरि अलॻि करे